ॾारकी जे SDO सेप्को पारां बिजली चोरी जूं ख़बरूं हलाइण ते साफ़ी अली नवाज़ अलवी खे धमकियूं ॾिनियूं वियूं। अली नवाज़ अलवी धमकियुनि जी कॉल रिकॉर्ड करे वरिती। साफ़ी अली नवाज़ जो चवणो हो त शहर में कुझु बिजली चोरी कनेक्शन करे रहिया हुआ त हुन SDO सेप्को खे कॉल करे ॿुधायो, जंहिं ते हू हुन मथां ॾमिरजी पियो ऐं सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं पिण ॾिनियूं। हुन चयो त SDO खां पोइ बासरनि संदसि जीअण जंजाल करे छॾियो आहे, जिन खां खेसि जान जो ख़तरो आहे। हुन XCN मीरपुर माथिलो चीफ सेप्को सखर ऐं चेयरमैन वावडा खां घुर कई आहे त ॾारकी मां बिजली चोरी जो नोटिस वरितो वञे ऐं खेसि धमकियूं ॾींदड़ SDO ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बिजली चोरी खे जेको आहे त बेनक़ाब करण जी कोशिशि कयोसि त मूंखे SDO अब्दुल्ला खोसे जेको आहे त धमकियूं ॾिनियूं त तूं इन चोरी जे ख़िलाफ़ु जेको आहे त जेकी ख़बरां हलाईं थो पियो इन खे बंदि कर, न त मां तुंहिंजी आवाज़ खे जेको आहे त बंदि करे छॾंदुसि। त हिन वक़्तु जेको आहे त असीं आला हुकाम खे इहा ई अपील कयूं था त SDO अब्दुल्ला खोसे जे ख़िलाफ़ु ऐं वावडा बिजली चोर मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ु जेको आहे त फिलफोर नोटिस वठी मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।